ससुआइनू जो घर में जहिड़ो परेशान आहे पूरो वेड़ो ॻोढ़ा ॻाड़े चप सुॼाए मोगे मुड़ुस खे पई भड़काए माउ ॿोड़े थी घर जो ॿेड़ो परेशान आहे पूरो वेड़ो। जहिड़े मां सभु कोई तंग हूंदो आहे ओड़े पाड़े वारा बि तंग हूंदा आहिनि। चवे थो त ॿित ॿित करे हू माउ ॾे वरे थो जीजल सां हू जहिड़ो करे थो माउ सां विड़े थो भाड़ी वेड़ो परेशान आहे पूरो वेड़ो। आसम कुदरत जो आहे शान गॾु न थियणो आहे इंसान मुंहुं औलाद जो अछो अहिड़ो परेशान आहे पूरो वेड़ो ससुआइनू जो घर में जहिड़ो। दोस्तो इन खां पोइ मां हिकिड़ो शाद रती भिटाई जो बैत पढ़ंदुसि। शाद रती भिटाई इन जहिड़े खां कीअं झलियो आहे ऐं तव्हांखे जेको आहे सो मां बैत ॿिए में ॿुधाए थो छॾियां। हीअ त हाणे टाइम पूरो थियणो वारो हिन जो आहे रील मां ठाहींदो आहियां अक्सर करे। तो दोस्तो हीअ नसीहत भरिया आहिनि पंहिंजनि औलाद खे माउ सां पीउ सां न विढ़णु खपिजे उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। माउ पीउ जंहिंजो आहे उहे ख़ुशनसीब आहिनि ऐं जंहिंजा जेके माउ पीउ न आहिनि उहे पछताइनि पिया त असांजो अबो अमड़ हुजे हा जेकर असांखे ॾिसंदा आहिनि मन। तो दोस्तो अस्सलाम वालेकुम। दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे औलाद पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।